अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KT न्यूज़ में भलीकार माया काजी राबेल हेडलाइंस और ॾिठियूं बुलेटिन में वाक़े आम ख़बर ॾिनी त थर्ड एडिशनल सेशन जज शिकारपुर की अदालत गाज़ी मंगणे के खिलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अवांखे ॿुधायो त सरदार के ख़ौफ़ खां वालदेन केस दाख़िल नथा कराइनि त पुलिस केस दाख़िल करे 3 ॾींहनि में रिपोर्ट जमा कराए अदालत हुकुम ॾिनो आहे। सेशन जज मोहम्मद इब्राहिम की अदालत में वालदेन तरफा 5 लाख रुपयनि की ज़मानत ॾियण बाद नारी के मां हवाले कयो वियो आहे। अदालत शिकारपुर के SSP के नारी ऐं वालदेन के तहफ़ुज़ ॾियण जो भी लिखत में हुकुम ॾिनो आहे। अवांखे अपडेट कयूं त थर्ड एडिशनल सेशन जज शिकारपुर की अदालत गाज़ी मंगणे के खिलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन हवाले से लाइन ते मौजूद है शिकारपुर का जाहिद नून। जी जाहिद, अपडेट कजो। शिकारपुर थर्ड एडिशनल सेशन जज मोहम्मद इब्राहिम की अदालत नारी जेका कारण इल्जाम हेठ सरदार जे कोर्ट में बंद ही कोर्ट के हुकुम से बाज़ाब थियण खां पोइ अॼु अदालत में पेश कई वई, जिते नारी चयो त माते को भी तशद्दुद न थियो आहे ऐं मां हाणे पंहिंजे वालदेन ॾांहुं वञण चाहियां थी, जंहिं बाद कोर्ट ते 5 लाख रुपया की श्योरिटी ज़मानत वालदेन का वठण बाद वालदेन हवाले करे छॾी। जॾहिं त अदालत हुकुम कयो त जेका नारी के ना बंद रखियो वियो हो सरदार गाज़ी मंगणे के खिलाफ़ वञे 24 कलाकनि अंदर जेकॾहिं वालदेन 20 मेल थाने ते केस दाख़िल नथा कराइनि त पुलिस यानी SHO सरकार पारां फिरियादी थी गाज़ी मंगणे जो खिलाफ़ केस दाख़िल करे 3 ॾींहनि अंदर रिपोर्ट ॾिनी वञे। SSP शिकारपुर इमरान खान के पाबंद बनायो त नारी के तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं नारी के वालदेन के भी तहफ़ुज़ ॾिनो वञे। अहिड़े हुकुम मिलण बाद नारी के पुलिस सख्त सिक्योरिटी में खणी कचे के इलाइक़े ॻोठ कोरल मंगणे जे पहुचायो आहे। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ जाहिद नून।